बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भरे मजमे में मौला अलीअ खां कंहिं सवाल कयो त मौला असांखे हिकु अहिड़ो अदद ॿुधायो जेको हिक खां वठी 10 ताईं जेकॾहिं वंड कजे त उहो पूरो वंडिजी वञे, पाछी हिकु बि न बचे। मौला अली अलैहिस्सलाम उन खां पुछो त तव्हांखे ॻण पईंदी आहे? हुन जवाबु ॾिनो हा। मौला अलीअ चयो ॻणियो, पर इहो ज़हन में ॻाल्हि रखिजो त जेको हिक खां वठी 10 ताईं जंहिं अंग में ऐन अचे उहो अंग यादि कजो। जॾहिं हुन शुरू कया ॻणणु त हिकु 4 अंग, हिकु 7 अंग ऐं हिकु 9 अंग ऐं हिकु 10 अंग, उन में ऐन हुयो ऐं मौला हुनखे चयो त हाणे तव्हांखे मां तरीक़ो ॾसां थो, लिखो। उहे अंग अरबीअ में अरबअ, हीउ जेको अंग आहे 4, इहो हुननि खे चयो लिखो। 7 मौला चयो त इहो बि लिखो। हाणे हिननि खे पाण में ज़र्ब कंदासीं। उन खां बाद में वरी आहे 9 अशरा 10, इन्हनि ॿिन्ही में बि ऐन आहे, इहे इन्हनि खे बि ज़र्ब कबी। पहिरीं कबो 7 खे 7 सां ज़र्ब, जवाबु ईंदो 28। वरी 28 खे ज़र्ब कबी 9 सां, जवाबु ईंदो 252। वरी 252 खे कबो 10 सां ज़र्ब त जवाबु ईंदो 2520। मौला चयो त इहो 2520 जेको अदद आहे, इहो अदद आहे जेको हिक खां वठी 10 ताईं पूरो वठिजी सघे थो। इहो हो अॼु जो वीडियो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।